नाज़रीन, सखर में बेवा औरत फहमीदा मंगी मुड़स जे फोत थियण खां पोइ रोज़गार जो ज़रियो न हुअण करे सख़्त तकलीफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे रही आहे। ॾिसूं था फरीद सूमरो जी रिपोर्ट। वक्त हालात जी सतायल इन वक्त फहमीदा मंगी असां सां मौजूद है, जैंजो कुछ अरसो अग मुड़स फोत थी वियो ऐं हिन वक्त जो 4 ॿार ऐं पाण जो बेरोज़गारी ऐं परेशानी वारे आलम में मुआशी बदहाली के करे इन वक्त असां वटि मौजूद है। उन को पुछूं था तो उन जा कहिड़ा हालात आहिनि ऐं कहिड़े हालातनि मां गुज़री रही। असांखे उतां उथारे छॾियो आहे ऐं मुंहिंजा ॿार मां परेशान थी वती। कंहिं दर ते कॾहिं वञा थी, कंहिं दर ते कॾहिं वञा। जेको मुंहिंजो सामान हुयो सॼो मां विकिणी पंहिंजे पाण ते लाथो आहे। मुंहिंजी तबियत ॾाढी ख़राबु आहे, ॿारनि जा हालात ॾाढा ख़राबु आहिनि। उहे विया हुया 2-3 ॾींहं कमाइण लॉकडाउन जे करे, उहे बि वापसि अची घर वेही रहिया आहिनि। हुकूमत सिंध खे मां अर्ज़ु कयां थी, जेके सरहंदी वारा आहिनि, मां हिन बेवा यतीमनि जी असांजी मदद करनि। असांजी मदद न कंदा त असां काॾे वेंदासीं। मां ख़ुदकशी करण जहिड़ी थी वई आहियां। मां पंहिंजे ॿारनि सुधी न ख़ुदकशी कयां पई। मूंखे कंहिं दोस्त पंहिंजी बचायो आहे। महिरबानी करे मुंहिंजी तव्हां मदद कयो। गवर्नमेंट का ये अपील कंदासीं जेके अहिड़ियूं बेसहारा औरतूं आहिनि उन्हनि जे लाइ या त अहिड़ा इदारा क़ाइमु कया वञनि जिथे वञी करे उहो पनाह वठनि, या त जेके लॉकडाउन जे हवाले सां जेके हालात पैदा थी विया आहिनि, जेके उन जा पुट बि आहिनि 4, उहे बि बेरोज़गार थी करे वेहिजी विया आहिनि। उहे फ़ाक़ा कशी ते मजबूर आहिनि कटण ते। ऐं इन खां अलावा उहे उन्हनि खे घर बि न आहे। ऐं जॾहिं ऐलान थियो हुयो त जेके मालिक मकान आहिनि त उहे रेंट न वठंदा लॉकडाउन जे दौरान, मगर मालिक मकान जेके रेंट ते रहनि पिया माण्हू उन्हनि खे बिल्कुलु घरनि खां कढी छॾियो आहे। रेंट नथा भरनि त उहे खुले आसमान जे तले रोडनि ते रहण ते मजबूर थी विया आहिनि। ऐं सफ़ेद पोश माण्हू जेके आहिनि तमामु घणा इन में परेशान थी विया आहिनि लॉकडाउन जे हवाले सां। त असां वज़ीर आला सिंध खां इहा ई अपील कयूं था जेके असांजी अहिड़ियूं बेवा औरतूं आहिनि उन्हनि जी मदद कई वञे, माली मदद कई वञे, या त उन्हनि जे पुटनि खे अहिड़ा के रोज़गार जा मौक़ा फ़राहम कया वञनि ताकी उहो पंहिंजी रोज़ी करे पंहिंजे घर जो गुज़र सफ़र करे सघनि। इन जी इहा ई अपील आहे त इन जी मदद कई वञे। सरहंदी वारनि खे सोचणु घुरिजे, हुकूमत वक़्त के भी सोचणु घुरिजे त अहिड़नि यतीमनि ऐं बेवाउनि जी जेका मदद करे उन्हनि जी जेको माली सहायता कई वञे त जीअं उहे वधीक परेशानियुनि खां बची सघनि। कैमरामैन इशफाक हुसैन सां गॾु फरीद सूमरो, मेहरान टीवी, सखर।